अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मराठी टीवी न्यूज़ में वाक़ई बहलीकार माहिया फराशा सब खबर एक नजर हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त पाक फौज ऐं चीन जे पीपल्स लिबरेशन आर्मी ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ हक़ीक़ी शराकतदार आहिनि। पाक चीन दोस्ती तब्दील थींदड़ इलाक़ाई ऐं आलमी चैलेंजिस बावजूद मज़बूत आहे। पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती वक़्त जे हर कसोटीअ ते पूरी लथी आहे। GHQ में पीपल्स लिबरेशन आर्मी जी 99वीं सालगिरह तक़रीब फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां चीन जे दिफ़ा ऐं तरक़ीअ लाइ पीपल्स लिबरेशन आर्मी जी ख़िदमतुनि ते ख़राज तहसीन पेश। चीनी सफ़ीर दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी फ़ौज जी क़ुर्बानियुनि खे साराहियो। पाकिस्तान पारां ॿतरफ़ी स्ट्रेटेजिक ताउन ते ॿधल शराकतदारीअ खे वधीक मज़बूत बणाइण जे अज़म जो इज़हार। अमरीकी सदर ईरान मथां शिदत हमलनि जी धमकी ॾेई छॾी। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान खे वॾी शिदत सां निशानो बणाईंदासीं। अमेरिका ऐं इसराइल गॾिजी हमला कंदा। पंहिंजे बयान में अमरीकी सदर चयो आहे त हमला अॼु या सुभाणे कंहिं बि वक़्तु शुरू थी वेंदा। हमलनि जो मक़सदु ईरान खे सरेंडर करण ते मजबूर करणु आहे। अमेरिका रुॻो कामयाबी चाहे थो। ईरानी पार्लियामेंट जो स्पीकर मोहम्मद बाकर कालीबाफ चयो आहे त अमेरिका ऐं इसराइल सां जंग ईरान खटे चुको। दुनिया खे ईरान जी कामयाबी खे तस्लीम करणो पवंदो। पंहिंजे बयान में मोहम्मद बाकर कालीबाफ चयो आहे त ईरान खे वधीक मज़बूत बणाइण लाइ क़ौमी इतिहाद जी ज़रूरत आहे। जेकॾहिं ईरान खे मज़बूत करणो आहे त हर ईरानी, हर ख़ानदान ऐं पूरे मुआशरे खे मज़बूत करणो पवंदो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त जमहूरियत बाबति पीपल्स पार्टी खे नवाज़ लीग खां सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत नाहे। असीं सूबाई या क़ौमी असेंबलीअ में ख़ैरात जी सीटुनि ते नाहियूं वेठा। बेनसीर जी हुकूमत में वेठल असां सां था ॻाल्हाइनि। धांधलीअ जो इल्ज़ाम लॻाइण असांजो हक़ आहे। 2024 जे इलेक्शन में नवाज़ लीग पंहिंजूं सीटूं हारायूं पर उनखे खटरायो वियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद गनी चयो आहे त नवां सूबा ठाहिण न मुंहिंजो अख़्तियार आहे ऐं न ई उस्मा बुखारीअ जो। नवां सूबा ठाहिण लाइ रासपो ज़रूरी आहे। आइन में तरीक़ेकार मौजूदु आहे। सिंध जो अवाम ऐं चूंडियल नुमाइंदा चवनि था त नओं सूबो न ठाहिणु घुरिजे। पाकिस्तान में HIV मुतासिर ॿारनि जो अंग 7,500 ताईं पहुची वियो। सिंध ॿारनि में HIV मर्ज़ जो सभ खां वॾो मर्कज़ करार। वफ़ाक़ी हुकूमत आलमी तंज़ीमुनि खां मदद तलब करे वरिती। सिहत वारे इदारे मूजिबि HIV जे इलाज हेठि 62,000 मरीज़नि मां ॿारनि जी शरह 12% आहे। सिंध में HIV सबबि 4,200 ॿार रजिस्टर्ड आहिनि। इख़्तियारनि जो चवणु आहे त मुतासिर ॿारनि खे ख़ुसूसी ख़ुराक ऐं मुसलसिल तिबी निगरानी फ़राहम कई वेंदी। वालिदैन ऐं तीमारदारनि खे ॿारनि जी ग़िज़ाई ज़रूरतुनि बाबति आगाही ॾिनी वेंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति मौसम ख़ुशगवार। मौसमियात खाते अरबिन फ्लड जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। कराची जे गडाब सरजानी टाउन, गुलशन मेमार ऐं ॿियनि इलाइक़नि में बादल बरसी पिया। चोटियारियूं, गुपचाणी, सठ महल, थाछरो ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति। मौसमियात खाते मूजिबि हैदराबाद, सखर, बेनज़ीराबाद, ख़ैरपुर ऐं सांगण में अरबिन फ्लड जो ख़दशो आहे। मिठी, मीरपुर ख़ास, टंडोल, हया, ठट्टो ऐं बदीन में बि शहरी ॿोॾि अची सघे थी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में औरत समेत 3 ॼणा क़तल। वर्कशॉप भरिसां जवाबदार पंहिंजी घरवारी खे कुहाड़ियुनि जा वार करे क़तल करे छॾियो। चक 81 में पंजाब पासण 27 वरनि जी समीना झंझ कारे इल्ज़ाम हेठि क़तल। राणीपुर वेझो हथियारबंदनि फायरिंग करे हिकु ॼणे खे क़तल करे छॾियो। ॻोठ केसर शाहाणीअ में मज़हर शाहाणी मारिजी वियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस जा छापा। सकरन क़ौमी शाहराह ते पुरमज़ामत नौजवान गोलियूं हणी क़तल। पंजो मेल स्टाफ भरिसां ॻोठ बिलावल राहू वासे नूरदाद राहू फौरन मथां मारिजी वियो। लारकाणे वेझो अफ़सोसनाक वाक़ियो। 2 भाइरनि समेत 3 ॿार खॾ में ॿुॾी फौत। ॻोठ पीर झांगारा में मासूम ॿार पेर तिरकण सबबि पाणीअ सां भरियल खॾ में किरी पिया। इस्पताल पहुचण खां अॻु मासूमनि जी साह जी तंद टुटी पई। वारसनि में कोहराम बरपा। फौती ॿारनि में 3 वरनि जो रिज़वान, संदसि भाउ 6 सालनि जो सईद अहमद ऐं 5 वरनि जो हसीब कल्होड़ो शामिल। वारसनि मूजिबि हू रोम्बे ते वियल हुआ। ॿार खेनि मानी ॾेई वापसि वञी रहिया हुआ त वाक़ियो पेश आयो। चंडो आदम में वापारी ऐं गुड्स ट्रांसपोर्टर जी बाज़ियाबीअ लाइ शटरबंद हड़ताल। एहतजाजी रैली 10 ॾींहं अॻु
मुबैना अगवा थियल शकील बलोच बाज़ियाब न थियण ते शहरी रोडनि ते निकिरी आया। शहर जा आम कारोबारी मर्कज़ बंद। सियासी समाजी पार्टियुनि पारां रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो। अॻवाननि चयो आहे त टंडवाद में अमुन तबाह आहे। पुरूं धाड़ा ऐं अगवा जा वाक़िया वधी रहिया आहिनि। पुलिस मुखबिर शकील बलोच के 10 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब नाहे कराए सघी। नौजवान के फौरी तौर बाज़ियाब कराए वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मलकानी शरीफ में उस्ताद जे घर ते चढ़ाई खिलाफ शहर में हड़ताल। सवें माण्हुनि जो धरणो। उस्ताद ख़ालिद लगारी जे घर ते छापो। चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल करण खिलाफ शहरी सरापा एहतजाज। कारोबारी मर्कज़ बंद। सवें शहरुनि एहतजाजी रैली कढी पिंगरियो झुडो रोड ते धरणो हयो। ट्रैफिक मुअत्तिल। अॻवाननि चयो आहे त इंतज़ामिया खे सभु ख़बर आहे त कणक किथे स्टॉक थियल आहे। वापारियुनि जे मिल्स ते छापा हणण बदिरां शरीफ शहरुनि खे तंग कयो पियो वञे। उस्ताद जे घर ते चढ़ाई कंदड़ कामोरनि खे हटाए वञे। ॿी सूरत में पोलियो मुहिम जो बाइकाट करे एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।